अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी तो मां आहियां इमाम दीन अरबानी। तव्हीं ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज इमाम दीन सिंधी। जी दोस्तों, जीअं त अॼु जो व्लॉग सेम मां पंहिंजी उतां खां ई स्टार्ट कयो आहे ऐं अॼु हलंदासीं हिकिड़ी नई जॻह ते। नई जॻह कहिड़ी आहे? अॼु असां हलंदासीं पन्नो आकिल चिल होटल ते। इंशाल्लाह उतां जी विज़िट कंदासीं, उतां जा व्यू तव्हांखे लाज़मी ॾेखारींदासीं ऐं कुझु संगत बि गॾु आहे ऐं हलंदासीं उन रस्ते जा बि तव्हांखे व्यू ॾेखारींदा हलंदासीं ऐं उते पुॼंदासीं उतां जा व्यू बि तव्हांखे लाज़मी ॾेखारींदासीं। एंड ताणी व्लॉग लाज़मी ॾिसिजो। अॼु जो व्लॉग तमामु मज़ेदार व्लॉग थियण वारो आहे। मां सुबुह सां मॉर्निंग टाइम में व्लॉग न ठाहे सघुमि, तक़रीबन हाणे हिकु टाइम थी चुको आहे। मां व्लॉग स्टार्ट कयो आहे, बसि उन तरफ़ हलूं था, उतां जा व्यू तव्हांखे ॾेखारियूं था। फाइनली दोस्तों हाणे असां रवाना थी चुका आहियूं। मां ऐं मुंहिंजो मालवट शिरात अली। मां अकेलो सही न लॻुमि पियो, मुंहिंजो जोड़ी में लाज़मी आहियूं। ॿ ई आहिनि, ॿ वरी ॿिया आहिनि, आशिक़ अली ऐं तारिक ख़ान। उहे साम्हूं अॻो हलनि पिया फ्रंट साइड में, उन्हनि जा बि तव्हांखे व्यू लाज़मी ॾेखारींदुमि। उन्हनि खे थोरी तकड़ आहे, जल्दी जल्दी सां अॻो हलनि पिया ऐं मां जी कॾ हाणे तव्हांखे रस्ते जा व्यू लाज़मी ॾेखारींदा हलंदासीं। दिलबर तेई नाम सारा जानो कुर्बान। कुहानी था दिलबर तेई नाम सारा जानो कुर्बान। दूरो बेखा दर्दो गमाना दागी बेदे तो दुश्मनाना। दूरो बेखा दर्दो गमाना दागी बेदे तो दुश्मनाना। दीदार तई दिले अरमान तेई नाम सारा जानो कुर्बान। दीदार तई दिले अरमान तेई नाम सारा जानो कुर्बान। कुहानी था दिलबर तेई नाम सारा जानो कुर्बान। कुहानी था दिलबर तेई नाम सारा जानो कुर्बान। जी दोस्तों, ये कुछ सीपीए जा व्यू आहिनि जेके तव्हांखे ॾेखारींदा हलूं। मुंहिंजे दोस्तनि सां शेयर लाज़मी कंदा हलूं। साम्हूं आराम गाह आहे, घोटकी सिटी वारी, जेका सीपीए ते घोटकी तरफ़ वेंदा आहिनि। उतां जेको आहे आराम गाह रेस्ट हाउस आहे, उन जा व्यू तव्हांखे कुझु ॾेखारींदा हलूं। ऐं जेको असां आयासीं पंहिंजो सीपीए की साइड हुई ऐं उतां शॉर्टकट वठी असां पन्ने आकिल तरफ़ हलूं पिया। कुझु बाईपास ते चढ़ंदासीं, उतां जा व्यू तव्हांखे लाज़मी ॾेखारींदासीं। हे फ़िलहाल तव्हां आराम गाह आहे, रेस्ट हाउस, उनजो तव्हां ॾिसो कुझु व्यू। कुहानी था दिलबर तेई नाम सारा जानो कुर्बान। कुहानी था दिलबर तेई नाम सारा जानो कुर्बान। दूरो बेखा दर्दो गमाना दागी बेदे तो दुश्मनाना। दूरो बेखा दर्दो गमाना दागी बेदे तो दुश्मनाना। दीदार तई दिले अरमान तेई नाम सारा जानो कुर्बान। दीदार तई दिले अरमान तेई नाम सारा जानो कुर्बान। कुहानी था दिलबर तेई नाम सारा जानो कुर्बान। कुहानी था दिलबर तेई नाम सारा जानो कुर्बान। दूरो बेखा दर्दो गमाना दागी बेदे तो दुश्मनाना। दूरो बेखा दर्दो गमाना दागी बेदे तो दुश्मनाना। दीदार तई दिले अरमान तेई नाम सारा जानो कुर्बान। दीदार तई। फाइनली दोस्तों, तव्हां कुझु बाईपास जा व्यू ॾिठा। हाणे साम्हूं असां जेको आहे त पन्नो आकिल सिटी में इंटर थियण वारा आहियूं। पहिरियों जेको आहे त असां थोरो सिटी जे अंदरि हलंदासीं, उतां जो को कमकार आहे उहो कंदासीं। उन खां बाद हलंदासीं रेस्टोरेंट, उतां जा व्यू बि तव्हांखे लाज़मी ॾेखारींदासीं। एंड ताणी व्लॉग लाज़मी ॾिसिजो। अॼु जो जेको व्लॉग आहे दोस्तों, तमामु मज़ेदार व्लॉग थियण वारो आहे ऐं कुझु तव्हांखे व्यू रस्ते जा, कुझु अंदरि सिटी जा, आउट ऑफ सिटी जा ॾेखारींदा हलूं। साम्हूं तक़रीबन रेस्टोरेंट आहे जिते असां पुॼण वारा आहियूं। हे साम्हूं मेहराण रेस्टोरेंट आहे, उन जी भिकम जेको आहे त जंहिं ते असांखे वञिणो आहे, एग्ज़ैक्ट लोकेशन आहे उहो आहे।
तकरीबन आशिक वगैरह पुछे पियो त ॾियो हलवाल छा पोजीशन आहे। साम्हूं असां जस्ट चिल रेस्टोरेंट आहे। आशिक पुछे पियो वरी थोरो अधु अॻियां क्रॉस थी वियो। मुंहिंजो न मोट असां इन ई होटल ते जेको आहे हलंदा हुआसीं। हिते प्रोग्राम आहे बसि हाणे हिते जेको आहे पार्किंग में गाॾी लॻाईंदासीं उन खां पोइ अंदरि इंटर थींदासीं उतां जो तव्हांखे व्यू लाज़मी ॾेखारींदासीं। साम्हूं दोस्तो जेका त कुझु उन जा रेस्टोरेंट जा जेको व्यू आहिनि जस्ट चिल जा जेके साम्हूं तव्हांखे ॾेखारियूं पिया। ऐं पहिरियों ई फरमाइश कई आशिक अली त पहिरियों असां टिकटॉक जे लाइ हिकु वीडियो स्टार्टिंग में हणूं त बहितर आहे। बसि उहो वीडियो रिकॉर्ड कयूं पिया पोइ इंटर थींदासीं अंदरि ऐं तव्हां दोस्त बि असां सां गॾु हलो ऐं गॾु असां सां गॾु खाओ पीओ इंजॉय कयो। बसि हाणे असां इंटर थियूं पिया जंहिंखे हलिणो आहे त अचे। साम्हूं अंदरां जेके आहिनि त मनाज़र आहिनि माशाअल्लाह रौनक रौनक लॻी पई आहे। माशाअल्लाह तमामु प्यारी ओताक आहे दोस्तो। ओताक न वियो मतिलबु जाई मशकरीम ओताक सम्झो पिया। तक़रीबन हिते बि बिल वॾा ईंदा अथव। AC वग़ैरह जो सिस्टम आहे माशाअल्लाह हिकिड़ो मेन तरीक़ेकार आहे त इन में कुझु ख़र्चो पाणी त बहितर आहे। असां बि बसि सफ़ा ऐं अॼु ख़र्चो पाणी करण लाइ तयारु थी चुका आहियूं। ऐं साम्हूं आशिक वग़ैरह ऑडर वग़ैरह चॉइस करनि पिया त कहिड़ो ॾियूं कहिड़ो न ॾियूं। मां चयो अॻियां वॾा तव्हां वॾा ऑडर ॾिन असां जेको नंढा वेट कयूं पिया। बसि जीअं अधु वारा ऑडर ॾिन ॾिसूं त छा था ॾियनि असां बि उनखे कुझु हिंट ॾियूं पिया। साम्हूं रायतो सलाद पहुची चुका आहिनि। खाओ त अचो इंजॉय कयूं माशाअल्लाह दोस्तो। असां रायतो वग़ैरह टेस्ट करे वठूं वरी जेको आहे त पोइ जेका शइ अचे थी तव्हां दोस्तनि सां शेयर लाज़मी कयूं था। साम्हूं दोस्तो असां रायतो वग़ैरह टेस्ट कयोसीं त पिज़्ज़ा पहुची चुको आहे माशाअल्लाह वॾो तंग करे पियो जीअं सेऊं न हूंदी उन तरीक़ेकार आहे। वधीक तव्हां इनखे कीअं सॾींदा आहियो उहो बि कमेंट्स बॉक्स में ॿुधायो। ऐं साम्हूं शिराज़ अली बि पुरो में इनखे खाइण जे लाइ वरी जेका नई ताज़ी शइ अचे थी त उहो ॿुधायूं था तव्हांखे। माशाअल्लाह दोस्तो उनजी सर्विस तमामु तेज़ आहे। साम्हूं असां अञा पिज़्ज़ा टेस्ट कयोसीं पियो त मथां कढ़ाई पहुची चुकी आहे। ॿकरे जी कढ़ाई अथव वाइट कढ़ाई जेके खाए त बिस्मिल्लाह पहिरियों गिराह विझी तव्हांखे मां ॿुधायां थो त कीअं आहे उनजो ज़ाइक़ो ऐं तव्हां बि अचो हिते इंजॉय करियो। ऐं पहिरियों बिस्मिल्लाह पढ़ंदासीं तव्हांखे उनजो ॾेखारींदासीं थोरो घणो व्यू। ऐं साम्हूं जेका तारिक भाई वारा मसरूफ़ लॻा पिया आहिनि पंहिंजे खाइण में। साम्हूं दोस्तो तव्हांखे बि इंतज़ारु न करायूं बसि हाणे कढ़ाई टेस्ट करे तव्हांखे ॿुधायूं था। पहिरियों गिराह बिस्मिल्लाह पढ़ी करे विझूं पिया माशाअल्लाह वाइट कढ़ाई जो बिस्मिल्लाह अचो त खाईंदा त बिस्मिल्लाह। माशाअल्लाह दोस्तो टेस्ट तमामु बहितरीनु अथसि। माशाअल्लाह दोस्तो साम्हूं जेको आहे त बिरयानी ऐं बोतलां बि पहुची चुकियूं आहिनि। हाणे बिरयानी वग़ैरह टेस्ट कंदासीं उन जा व्यू तव्हांखे लाज़मी ॾेखारींदासीं। साम्हूं बोतल वग़ैरह कोल्ड ड्रिंक तव्हां पीती हूंदी बिरयानी बि तव्हां खाधी हूंदी पर हिन रेस्टोरेंट जी बिरयानी अलॻि आहे। पहिरियों बिस्मिल्लाह करे हिकु चम्मच खाईंदासीं ऐं तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदासीं लाज़मी बिस्मिल्लाह। माशाअल्लाह दोस्तो हिन जो बि ज़ाइक़ो सफ़ा बहितरीनु आहे। फाइनली दोस्तो हाणे असां खाई पी सकून सां बसि हाणे फ़ारुग़ थी चुका आहियूं। हाणे हलंदासीं पंहिंजे ॻोठ जी तरफ़ ऐं इन खे जस्ट चिल रेस्टोरेंट्स खे कंदासीं अलविदा ऐं हलूं था पंहिंजे ॻोठ जी तरफ़ जस्ट चिल अल्लाह हाफ़िज़। मां पंहिंजी गाॾी ते वेठो आहियां बसि रेडी आहियूं हाणे हलंदासीं पंहिंजे ॻोठ जी तरफ़। थोरा घणा रस्ते जा तव्हांखे व्यू ॾेखारींदा हलंदासीं। एंड ताईं व्लॉग लाज़मी ॾिसिजो दोस्तो। ऐं अॼु जो व्लॉग दोस्तो कंदासीं हिते एंड इंशाअल्लाह वरी सुभाणे नए व्लॉग सां गॾु तव्हां दोस्तनि सां लाज़मी शरीक थींदासीं। मूंखे ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़ दोस्तो। दिलबर तेई नाम सारा जानो कुर्बान रूहानी था। दिलबर तेई नाम सारा जानो कुर्बान दूरों बेखा दर्दों का माना।